असां प्रेस कॉन्फ्रेंस लाइ पहुतियूं आयो हिते प्रेस क्लब में। इहो ॿुधायो त तव्हां सां छा मसइलो आहे? हिकिड़ो को मसइलो हुजे त ॿुधायां न। हज़ार मसइला आहिनि, ग़रीबनि जा लखे मसइला आहिनि। कहिड़ो मसइलो ॿुधायां? तव्हां इहो थोरो नकाब त हटायो न, ख़बर पए केरु आहे, केरु प्रेस कॉन्फ्रेंस करण आई आहे। हा हे नकाब हटाए में फज़ीलत बेगम आहे। मूंखे जग जहान सुञाणे, दुनिया सुञाणे, मूंखे केरु सुञाणे। तव्हां कहिड़ो मसइलो खणी हिते पहुतियूं आहियो प्रेस क्लब में? हिकिड़ो मसइलो, वॾे खां वॾो हे मसइलो ॾिस, वॾे खां वॾो मसइलो हे मसइलो आहे। असां ग़रीबनि जे लाइ काॾे वञूं? छा कयां मां? मूंखे ॾेखार, मूंखे ॿुधाए। मां वञा त वञा काॾे? ग़रीब वञे त वञे काॾे? ॿुधाए। न पोइ तव्हां केतिरो बिल आयो आहे तक़रीबन? बिल मुंहिंजो 1,20,000 आयो आहे। हे ॾिसी सघे थो ऐं कंहिंखां बि पुछी सघे थो त मां वटि हिकिड़ो पखो हलंदो आहे। तूं भले नसरीन नाज़ खां पुछ, तूं भले जेको आहे नजमा खां पुछ, मां वटि हिकिड़ो पखो हलंदो आहे। मां पखे हिकिड़े ते सुम्हंदी आहियां। वसाए खां कसम खणाए, कंहिंखां बि तूं कसम खणाए मुंहिंजो पाड़े में मुंहिंजो हिकिड़ो पखो हलंदो आहे। मुंहिंजो हेॾो बिल आयो आहे, 1,20,000 बिल आयो आहे हिकिड़े पखे ते। हे ज़ुल्म आहे ग़रीबनि सां। न पोइ अमा तव्हां एसी वग़ैरह हलाईंदी हूंदव न? अबा एसी काॾो मां हलाईंदमि ग़रीब? मां एसी कीअं हलाईंदमि? एसी केरु हलाईंदो? वॾनि माण्हुनि जा कोता एसिन में सुम्हिया पिया आहिनि। मां काॾो ग़रीब औरत एसी हलाईंदमि? हे वॾो नाहक आहे, हे ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। सोरो वॾो ज़ुल्म आहे असां सां। असां काॾे वञूं? अटो वठूं, जा बिल भरियूं, अटो काथे पहुतो आहे? महांगाई कहिड़ी आहे? कमाइण वारो मुंहिंजो हिकिड़ो आहे, सो बि जुआरी आहे। वसायो, कॾहिं व्याज लॻे कॾहिं न लॻे। मूंसां वॾो नाहक आहे। मां काथो बिल भरींदसि? मां काॾे वञा? मूंखे ॿुधायो। पोइ तव्हां वापडा वारनि ॾे विया हो ऑफिस, उन्हनि छा चयो त बिल भरणो आहे तव्हांखे? वापडा वारनि ॾे वियसि, चयो मान भला किस्तियूं करे ॾियो। चयो किस्तियूं बि न करे ॾींदासीं, तोखे किस्तियूं न करे ॾींदासीं। का किस्त न आहे। अबा किस्तियूं बि वॾनि माण्हुनि जूं, अबा हुननि जा वॾनि माण्हुनि जा नौकर बि एसिन में सुबनि। जेको मां सां ज़ुल्म आहे, पर मां सां छा ज़ुल्म आहे? सभिनी ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। मां सभिनी ग़रीबनि जे करे आई आहियां। मुंहिंजी वाह रखियो, असां सां मदद कयो ग़रीबनि सां।